ब्रास सिटी ॻोठ याकूब हकड़ो बासी ॻोठाणी ज़मीर हुसैन हकड़ो जी घरवारी मस्मात परवीन हकड़ो मुबैना तौर ताज़े जावल ॿार समेत नौशरो फिरोज़ जी ख़ानगी मेडिकल सेंटर में फ़ौत। वाटसन जो मेडिकल सेंटर आॾो माउ ऐं ॿारड़े जो लाश रखी सख़्त एहतजाज। इन सिलसिले में हकड़ा बिरादरी जे ॻोठाणनि अमानुल्ला हकड़ो, ग़ुलाम मोहम्मद हकड़ो, ज़मीर हकड़ो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असां 2 ॾींहं अॻु हमज़ा मेडिकल सेंटर में औरत परवीन हकड़ो खे डिलीवरी लाइ दाख़िल करायो हो, जंहिंजो चेकअप बाद डॉक्टरनी चयो त डिलीवरी में अञा 1 हफ़्तो लॻंदो। पर गुज़िर राति डॉक्टरनी सहर सियाल औरत जो ऑपरेशन कयो, पर डॉक्टरनी जी ग़फ़लत सबबि असांजो ॿारु फ़ौत थी वियो ऐं औरत जी हालत पिणु ख़राब थी वई त असांखे डॉक्टरनी एमरजेंसी में औरत खे नवाबशाह जो अस्पताल रेफर कयो, जिते नवाबशाह जे डॉक्टरनि असांखे ॿुधायो त औरत 2 कलाक अॻु फ़ौत थी चुकी आहे। हुननि वधीक ॿुधायो त डॉक्टरनी अमले जी ग़फ़लत ऐं लापरवाही सबबि असांजी औरत ऐं ॿार फ़ौत थिया आहिनि। हुन ॿुधायो त असां अस्पताल में 4 कलाकनि खां मौजूदु आहियूं, पर अस्पताल में पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टरनी बि न आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त ॼाणल सेंटर मालिक डॉक्टरनी अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।